अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम आवाम वारो सां गॾु मां आहियां रहीम सिंधी। मुल्क जी जेका सियासी सूरत हाल आहे उहा मुकमल जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर तब्दील थी चुकी आहे जॾहिं खां डिप्टी स्पीकर पारां जेको अदम इत्तेहाद जी रिथ हुई ऐं उनजो जेको इजलास हो उनखे जॾहिं खां कैंसिल कयो तॾहिं खां जेको आहे मुल्क जी सियासी सूरत हाल मुकमल तौर ते तब्दील थी चुकी आहे। जॾहिं त वज़ीर अज़म पाकिस्तान पिणु पंहिंजे उहिदे तां उहो हटी चुको आहे ऐं नओं वज़ीर अज़म पिणु ज़ेर बेस आहे। त आख़िर कहिड़ो नओं वज़ीर अज़म थींदो ऐं मुख़्तलिफ़ जेका नाला आहिनि उहे बि इन जेको आहे रिथ में शामिलु कया विया आहिनि। इन सॼी सियासी सूरत हाल लाइ असां गॾु मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी ऐं तजदीद निगार अल्लाह बख़्श कुंवर साहब। ऐं उन्हनि खां पुछूं था त आख़िर इहा सियासत जेको अॻियां वञी करे कहिड़ो रुख़ इख्तियार कंदी। साईं अल्लाह बख़्श साहब तव्हांखे प्रोग्राम आवाम अॾु में भली कर चवनि था। महिरबानी। सभ खां पहिरियों जेको सुवालु आहे त छा मुल्क में छा असां सम्झूं छा इहो आवाम सम्झे त मुल्क में आइनी बहरान थी चुको आहे? हा, यकीनन जेको तहरीक अदम एतमाद जेका आहे उहा जमायत थियल हुई अपोज़िशन गॾियल अपोज़िशन जे तरफ़ां। उनखां पोइ जंहिं तरीक़े सां सूरी साहब जेको रोलिंग कई डिप्टी स्पीकर साहब उन्हनि हिकिड़े नए बहरान खे जनम ॾिनो आहे। जेतोणीकि आइन ऐं क़ानून में अहिड़ो तरीक़ेकार मौजूदु न हुयो पर उन जे बावजूद बि हुननि हिकिड़ो जंहिंखे असां चई सघूं था इहो हिकिड़ो ग़ैर आइनी अमल हुयो। जंहिंखां पोइ मुल्क जी जेका आला अदलिया आहे उन सॼी बहरान खे उन सॼी सूरत हाल खे वेझे खां ॾिसी रहिया हुया ऐं मोकल जो ॾींहुं हूंदे बि आचर जे ॾींहं ते बि हुननि अदालत जा जेके आहिनि उहे ताला खोलाया ऐं उहे आया ऐं हुननि जेका आहे पंहिंजी कार्रवाई हलाई ऐं उन सॼी सिचुएशन ते धुरनि खे नोटिस उमाणिया। जंहिंखां पोइ अॼु उहे उते पहुता ऐं उन्हनि जा दलील वग़ैरह ॿुधा उन्हनि जो मौक़ूफ़ ॿुधो। उन में घणो तासुर जेको अदालत सॻोरी तरफ़ां जेको ॾिनो वियो त इहो जेको अमल थियो आहे उहो ग़लति थियो आहे। पर हाणे इहे त थी विया हिकिड़ा रिमार्क्स। इन खां पोइ जेका सिचुएशन इहा आहे त उहो साबित बि करिणो आहे त कीअं इहो ग़ैर आइनी क़दम थियो आहे। इन में जेके PTI या गवर्नमेंट जा जेके वकील आहिनि उहो यकीनन हिकिड़ो बचाव पंहिंजी उन फ़ैसिले जो कंदा, उन में उहो दलील ॾींदा, अदालत सॻोरी खे मुतमइन करण जी हिकिड़ी कोशिशि कंदा। पर आइनी तौर ते इन खे जॾहिं ॾिठो वेंदो त उन में आइन जी में अहिड़ी क़िस्म जी का गुंजाइश मौजूदु हुई या आइन जो कहिड़ो आर्टिकल हिननि यूज़ कंदे इस्तेमालु कंदे इहो फ़ैसिलो ॾिनो। ऐं इन हिकिड़े फ़ैसिले खां पोइ हिकिड़ी कंटिन्यूटी थी आहे। उन में जेकॾहिं इहो मामिलो ई ग़लति हुयो, रोलिंग जेका ॾिनी वई उहा ग़लति आहे जेकॾहिं त इन खां पोइ सदर साहब जे तरफ़ां सदर ममलिकत पाकिस्तान जे तरफ़ां जेको फ़ैसिलो कयो वियो जंहिंमें असेंबलियूं तहलील कयूं वियूं उन खां पोइ कैबिनेट जो जेकॾहिं फ़ैसिलो आयो आहे जंहिंमें इमरान ख़ान साहब जेको वज़ीर आज़म आहे उहो वज़ीर आज़म उहिदे ते न रहियो आहे त इहे सभु मामला बि उन में नज़र ॾेखारिया वेंदा त उहे कहिड़े आइन ऐं क़ानून जे तहत उन्हनि फ़ैसिलनि ते अमल थियो या उहे जेकॾहिं फ़ैसिला थिया आहिनि त उन ते अॻिते हली कंटिन्यू कीअं कयो वेंदो। इन सॼी सूरत हाल जो जाइज़ो पाण हिन अंदाज़ सां वठंदासीं जेसीं ताईं अदालत सॻोरी जो मुकमल डिसीशन न ईंदो तेसीं ताईं इहे मुबहम ॻाल्हियूं आहिनि ऐं मुंझारे जो शिकार आहिनि। हिन वक़्तु सॼो जो सॼो मुल्क जेको आहे उहो आइनी बहरान जे वर चढ़ियल आहे। हाणे इन आइनी बहरान मां कढण लाइ सभ खां पहिरीं जेको फ़र्ज़ु आहे उहो अदालत सॻोरी ते आहे ऐं उहा जेका मुल्क जी आला अदलिया उहो मुकमल उन ते चौकस आहे ऐं उहा उन तरीक़े सां मामले खे हलाए पई ऐं कंहिं बि क़िस्म जी का तकड़ असांखे नज़र न अची रही आहे। अदलिया उन मामले खे पहिरें ॾींहुं ॾिठो, अॼु ॿिए ॾींहं बि ॾिठो आहे। माण्हुनि जूं एक्सपेक्टेशन्स इहे ई हुयूं त पहिरें ॾींहं ते ई इहो फ़ैसिलो अचिणो आहे जेका हिकिड़ी तकड़ ऐं जल्दबाज़ी हुई पर ईअं न थियो। वरी सभ खां वधीक माण्हुनि खे इहा तवक़ हुई त अॼु ॿिए ॾींहं ते इहो फ़ैसिलो अचिणो हुयो पर ॿिए ॾींहं ते बि इहो फ़ैसिलो न आयो। सुभाणे बि इन फ़ैसिले जो हिकिड़ो एक्सपेक्टेशन आहे त इहो फ़ैसिलो अचे थो। हाणे फ़ैसिलो कंहिं न कंहिं जे हक़ में त अचिणो आहे पर मूंखे इहा उमेदु आहे इहो रियासत जे हक़ में फ़ैसिलो ईंदो।
धुरनि जे फ़ैसिले उन्हनि जे हक़ में अचे न अचे, पर एतिरी यकीनन असां इहा चई सघूं था पुख़्तगी सां ऐं मुकमल ज़िमेदारी सां, यकीनन उहो फ़ैसिलो रियासत जे हक़ में ईंदो। छाकाणि त सभ खां पहिरीं असांखे रियासत जा जेके मामला आहिनि उहे असां लाइ तमामु घणा अहम आहिनि। रियासत खे फ़ाइदो ॾींदड़ क़दम उहो इदारनि ते फ़र्ज़ु आहे, पोइ उहा असांजी पार्लियामेंट हुजे या जेके ॿिया असांजा मोतबर इदारा आहिनि उन्हनि जो, त पहिरीं रियासत, उन खां पोइ इंट्रस्ट उन्हनि जा इदारा ऐं पोइ शख़्सी, पोइ पार्टियूं, अहिड़े नमूने सां उहो हिकिड़ो विरासत थींदी। पर मूंखे इहा उमेदु आहे त जेको बि सुभाणे फ़ैसिलो अचिणो आहे उहो यकीनन रियासत जे हक़ में ई अचिणो आहे ऐं इहा अवाम लाइ हिकिड़ी वॾी ख़ुशख़बरी हूंदी। जी अच्छा, ॿियो इहो सुवालु आहे, कोर्ट सॻोरी पंहिंजा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जेको डिप्टी स्पीकर आहे उनखे को हक़ न आहे इन रूलिंग जो, पर जेकॾहिं कोर्ट सॻोरी जेको आहे डिप्टी स्पीकर क़ासिम सूरी जे हक़ में इहो फ़ैसिलो ॾिए थी त अपोज़िशन जो छा पोज़ीशन रहंदी अॻियां? ॾिसो, इहे अॼु वारा जेके रिमार्क्स उन्हनि खे तव्हां हीअं ॾिसो, मिसाल तौरु ट्विटर ते या फेसबुक सोशल मीडिया ते पाण वटि हिकिड़ी कंहिं माण्हू जो स्टेटस रखियलु आहे, पाण उहो ॾिठोसीं। स्टेटस खे मद्देनज़र रखी उन खां पोइ पाण हेठि कमेंट्स ॾींदा आहियूं, त इन्हनि रिमार्क्स खे तव्हां उहा जेका स्टेटमेंट उन वक़्तु आई अदलिया जे साम्हूं, आला अदलिया जे साम्हूं, त उते अदालत पंहिंजा रिमार्क्स ॾींदा। यकीनन इहे फ़ैसिले सां बि हिकिड़ा ॻंढापियल आहिनि, पर फ़िलहालु असां उन स्टेटस खे ॾिसी उन रिमार्क्स खे इहे ॾिसूं था। पर फ़ैसिलो जेको अचिणो आहे उहो फ़ैसिलो अञा जॾहिं सभु शयूं साम्हूं ईंदियूं उन खां पोइ हिकिड़ो डिसीशन वरितो वेंदो, पोइ इहो ॾिठो वेंदो त इहो फ़ैसिलो हीअं थियणु खपे। ऐं मूंखे इहा उमेदु आहे त असांजो जेको प्यारो वतन मुल्क उहो वधीक आइनी बहरान जे तरफ़ न वेंदो। इहे मामला ख़ुशि असलूबी सां ऐं इंतिहाई तहमुल सां गॾियल हिकमत अमली सां हल थियण ॾांहुं वेंदा। ऐं अदालत सॻोरी जो बि इहो ई आहे त उहो आइन जे दायरे में रही करे पोइ उनजो क़ानूनी जेको आहे जाइज़ो वरितो वेंदो ऐं उन कयो वेंदो। हाणे रही ॻाल्हि त अपोज़िशन जो इन खां पोइ छा हूंदो। अपोज़िशन पहिरें ॾींहं खां ई इहा चवंदी आई आहे त इमरान ख़ान खे गवर्नमेंट खां अलॻि कयो वञे, जंहिंजे लाइ हुननि अदम एतमाद जी जेका तहरीक उहा रिथ जमे कराई, जंहिं ते वोटिंग थियणी हुई। पर वज़ीर आज़म साहब कहिड़ी कैफ़ियत में हुयो ऐं कहिड़ी सोच में हुयो, जेका मां सम्झां थो, इहो मुंहिंजी ज़ाती हिकिड़ी राय हूंदी त उहो इंतिहाई हिकिड़ो सेहतमंद सोच जो मुज़ाहिरो न थियो आहे। जेकॾहिं सेहतमंद सोच जो मुज़ाहिरो थिए हा त यकीनन पोइ असांजे मुल्क जी आला अदलिया उहा ई मुतहरिक न थिया, सॼे मुल्क में हिकिड़ी कन्फ्यूजन जी सूरत हाल न थिया। ॿाहिरिनि मुल्कनि खां जेको असांखे जंहिं एंगल खां ॾिठो पियो वञे त उन में बि असांजी जेका आहे रुसवाई थी आहे, उन में का असांखे इज़त न मिली आहे। त जेको बि आला उहिदे ते वेठल आहे सियासी माण्हू, उन में इन क़िस्म जी हिकिड़ी तदबुरी हुजणु खपे, उन में हिकिड़ी उहा सलाहियत हुजणु खपे, उन में हिकिड़ी जेका उहा सोच हुजणु खपे त जंहिंसां मुल्क जो जेका बदनामी न थिए, जेका नामूस आहे असांजे वतन जी, ऐं जेको आइन जो हिकिड़ो तक़दुस आहे या पार्लियामेंट जो जेको तक़दुस आहे, त उहो यकीनन मुतासिर न थियणु खपनि। नाज़रीन, ही हुआ अल्लाह बख़्श कुंवर साहब जंहिं मुल्क जी सियासी सूरत हाल ते पंहिंजो तजज़ियो ॾिनो। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। मूंखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं अॻिते हिकु नए मौज़ूअ सां गॾु।